सिंधी अदबी संगत सिंध जी मरकज़ी कारोबारी कमेटी जो इजलास फ़कीर परेल दायो जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में करारदाद मंज़ूर कंदे मुतालबो कयो वियो त 27वीं तरमीम खे फ़ौरी तौर ख़त्म कयो वञे। सिंध जे वजूद ख़िलाफ़ थींदड़ साज़िशूं बंदि कयूं वञनि। कलम 144 ख़त्म कयो वञे। अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाई वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मरकज़ी इलेक्शन 8 फरवरी 2026 ते थींदी। इलेक्शन कमेटीअ जो चेयरमैन ॾाॾो सलेमान ॾाहिरी हूंदो। सेक्रेटरी अनवर सागर कांधरो ऐं मेंबर अनु सोलंगी हूंदा, जिन खे पोलिंग वधाइण समेत मुख़्तलिफ़ आइनी इख़्तियार ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। उन मौक़े ते संगत पब्लिकेशन जे नए शाया थियल मैगज़ीन जी महूरत पिणु कई वई। इजलास में संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरियन एहसास मीरल, ख़ालिदा मुनीर, ख़ज़ानची शबीर सियाल, ऑडिटर अयाज़ लतीफ़ दायो ऐं प्रेस तर्जमान मीर हसन मरी खां सवाइ अॻूणनि मरकज़ी उहिदेदारनि ताज जोयो, डॉक्टर मुश्ताक़ अहमद सोलंगी ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे राब्ता सेक्रेटरियन, शाखनि जे सेक्रेटरियन ऐं काउंसलरनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में गैर सरगर्म शाखनि जे इलाह खे मुअतल कयो वियो, जॾहिं त कुझु शाखनि खे पका अलहाक़ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में सालियानी कारकर्दगी रिपोर्ट पेश कंदे नूर चाकराणी चयो त सिंध हिन वक़्तु तारीख़ जे बदतरीन हुक्मरानी ऐं अलमियुनि मां गुज़री रही आहे। सिंध जे बाशऊर धुरियनि, क़ौमपरस्त अॻवाननि, बाशऊर सियासी जमायतनि, सिविल सोसाइटी सां गॾु सिंध जे लेखकनि, दानिश्वरनि, शाइरनि, फ़िक्री रिश्ते ते हलंदड़ माण्हुनि मथां अहम ज़िम्मेवारी आइद थिए थी त वन यूनिट जे ख़िलाफ़ हलायल संगत जी अज़ीम जदोजहद वांगुरु साॻी तरह सभई धुरियूं गॾिजी सिंध जे वजूद जो तहफ़ुज़ कनि। गॾिजाणी जी शुरूआति अनु सोलंगी शाह लतीफ़ भिटाई जी वाई ॻाए कई। मारी तुम मन अंदर जगा लेड़ी कोयारे जी का होत हलन आऊं विहां होत हलन आऊं विहां होत हलन आऊं विहां होत हलन आऊं विहां जताई मजुगार। मुआशी मामलों जो सवाल आहे ही जागीरी इज़्ज़त सां ऐं क़ौमी बुलूद जो वॾो सवाल आहे। सिंधी समाज ते सदियों पुराणो जागीरदाराणो ढांचो अञा ताईं मुसलत आहे, जेको जदीद नाला, जदीद चेहरा, जदीद पॉलिसियूं वोटे सिंध जे ज़मीन वसीलनि माण्हुनि जी शौक़ गुलाम करणु चाहे थो। एक अदीब जी हैसियत सां असांजो मौक़िफ़ चिटो ऐं वाज़े आहे। जागीरी बाक़ियात सिंध जे समाजी बर्बादी जो बुनियादु आहे। जेसीं जी ढांचो न टुटंदो त सिंधी समाज जागीरी बाक़ियात ते ग़ुलामी में रहंदो ऐं सिंधी हारी वाइद ज़िंदगी न गुज़ारे सघंदो। सिंध जो क़ौमी सवाल कंहिं बि सूरत में किताबी बहस या सियासी या अदबी तकरार न आहे। क़ौमी सवाल माण्हुनि जी सुञाणप, वसीलनि, ॿोली, वजूद ऐं इक़्तिदार ते सिधी यलगार जो सवाल आहे। सिंधु दरिया, कारमुंजल, बेला, पाणी, ज़मीनूं, ॿोली इहे रुॻो वसीला या अलामतूं न आहिनि, बल्कि सिंध जी तारीख़ी वजूद जी ज़मानत आहिनि। उन्हनि ते थींदड़ हर वार क़ौमी हमिलो आहे।
इस्तेसाली तबका वोट सियासत इंतजामी नाइंसाफी हुए रियासती कोताहियों सिंध जी शनाख्त खे कमज़ोर करण लाइ हिक ई मनसूबाबंदी जा मुख़्तलिफ़ हिसा आहिनि। सिंधियत जी संगत जी तारीख़ आहे। संगत कॾहिं बि ज़ुल्म इस्तेसाल ऐं क़ौमी हक़दफ़ी खे ख़ामोश न बीठी आहे न बीहंदी। जेकी क़ुवतूं सिंध जी वहदत वसीलनि इंसान ॿोली ऐं शऊर मथां वार कंदियूं, संगत उन्हनि जे साम्हूं फिक्री अदबी ऐं अवामी मोर्च बणिजी बीहंदी। सिंध जो क़ौमी मसइलो हल करण लाइ ज़रूरी आहे जागीरी ढांचे सां फिक्री ऐं तंज़ीमी मदामत कई वञे। सिंधी ॿोली ऐं सकाफ़त लाइ इदारा मज़बूत कया वञनि। वसीलनि ते मालिकी जो उसूल गैर मशरूत बुनियादनि ते तस्लीम करायो वञे ऐं सिंधियुनि जी सियासी नुमाइंदगी खे हक़ीक़ी माना में ॾियारी थी वञे। असां अदीब शाइर ऐं फ़िक्र पैदा करण माण्हू आहियूं। असांखे हारी पुरत माण्हू सां बीहणो आहे, न ई हुकुमराननि सां पंहिंजी वफ़ादारी निभाइणी आहे। सिंध जो क़ौमी सवाल असांजो अदबी फ़र्क़ आहे ऐं जागीरी इस्तेसाल ख़िलाफ़ जिदोजहद असांजी इंसानी ज़िम्मेवारी आहे। मुंहिंजो दोस्तो, अॼु अवांजे हथो असांजी जूनियर बॉडी जी आख़िरी कारोबारी कमेटी जे इजलास में रिपोर्ट पेश कंदे ख़ुशी महसूस करे रहियो आहियां ऐं फ़ख़्रु थो महसूस करियां त मूंखे सिंध जे इंतिहाई पढ़ियल बाशो ऐं तवीम तारीख़ कंदड़ तंज़ीम जी क़यादत करण जो मौक़ो मिलियो। अॼु जे इजलास में रिपोर्ट पेश करण वक़्तु मूं शेखायत ऐं नज़म जी मुनकरिद कई हुई जो असां बहैसियत अदीब क़लमकार ऐं शाइर पंहिंजे सिंध जे माण्हुनि पर हार थी बीह नथा सघूं। अॼु सिंध जे शहरनि ऐं बहिराड़नि मां अमुक मोकिलायो वियो आहे। सिंध जे हर नंढे वॾे इदारे ते ब्यूरोक्रेसी जोर ॼांजम रहियल आहे। सिंध जे समाजी ऐं मुआशी ज़िंदगी खे खोखलो कयो आहे। सिंध में न मासूम पारड़ा महफ़ूज़ आहिनि, न ई औरतूं। अॼु बि औरत कारी कई वञे थी, मारी वञे थी। सिंध जे कुंड कोच मां उस्तादनि ते पुलिस जी वहशाणे तशदुद सबबु मौत जूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। क़बीलाई भिड़नि सबबु सिंध अञा ताईं जागीरी वाक़ियात जे मुकमिल ग़ुलामी में आहे। अहिड़ी सूरत हाल में सिंधी अदीब जो किरदारु छा हुजे, चाहे वन यूनिट जी तहरीक हुजे, ॿोली लाइ हलायो तहरीक हुजे, थी सघे थो ॿी तहरीक जागीरी वाक़ियात ख़िलाफ़ हुजनि या सिंधी शहरनि में सिंधी माण्हुनि जी उपराइप खे ख़तमु करण लाइ जदोजहद हुजे। सिंधी अदीबनि हमेशह किरदारु अदा कयो आहे। पर अॼु सवाल आहे, छा असांजो अदब सिंध जे मुक़म तबक़ाती ज़ुल्म, जागीरी वाक़ियात जे वहशाणी रविश ऐं समाजी बरबरत जी निंड अंजाम करे थो या न? असांखे हीउ सवाल सिंधियत जी संगत जी तहरीक जे ज़रिए पाण खां ज़रूरु पुछणो आहे। पर अफ़सोस जो असां पंहिंजे वेठी इशूज़ ते राति उलझी पिया आहियूं जो सिंध खां मुड़ी ॾिसणु विसारे वेठा आहियूं। सिंध जो कारून जद, सिंध जो वजूद, सिंध जी वहदत, सिंध जो दरिया ख़तरे में आहिनि। मूंखे फ़ख़ुरु आहे त असांजे ॿिनि सालनि जे दौर में सिंध जे वजूद ऐं सिंध जे वसीलनि खां वधाए हर वार जवाबु ॾिनो वियो आहे। ख़ासि तौर सिंध दरिया ऐं कारूजल जे मामलनि ते सिंधियत जी संगत जो किरदारु निहायत फ़ख़ुरु जोॻो रहियो ऐं तारीख़ में यादि रखण जहिड़ो आहे। दोस्तो, मूं कोशिश कई आहे सिंधियत जी संगत खे आइन वञू हलायां ऐं संगत जे मामलनि खे उसूलनि तहत हल कजे। पर अफ़सोसनाक हद ताईं इहो तस्लीम करणो पियो त आइन वञू हलाइण में मुकमिल अमल न थी सघियो। ख़ासि तौर शाखुनि जे उन्हनि मेंबरनि बाबति जेके जिन शहरनि में रहनि था, उन्हनि खे पाण पंहिंजे रिहाइशी शाखुनि में वञण जी ॻाल्हि ते अमल न थियो। दोस्तनि शाखुनि खे पंहिंजनि नालनि सां जागीरनि जीअं मनसूब करे छॾियो आहे। ही फलाणे जी शाख, ही ॿिए जी शाख। गैरफार शाखुनि बाबति आइन वञू फ़ैसिला करणु वक़्तु शदीद दबाव विधो वियो। सोशल मीडिया ते संगत जा मसइला उछलाया विया। उहिदेदारनि जी ट्रोलिंग कई वई ऐं कार्रवाई करण वक़्तु तंज़ीमी रवैयो नज़र न आयो। इजलास में कॾहिं कॾहिं ईंदड़ हुननि जी कैंपूं जीअं सम्झियो वियो, जंहिं सबबु असुल तंज़ीम सां मुतासिर थी। अॼु सभु ॻाल्हियूं करण जो मक़सदु इहो आहे त तंज़ीमी रिपोर्ट फ़क़ति कारकर्दगी गुज़ारण जो नालो न आहे। तंज़ीमी रिपोर्ट तनक़ीदी शऊर जो मुतालबो करे थी त कमज़ोरियुनि, ग़लतियुनि ऐं रुकावटुनि जो जाइज़ो ईमानदारी सां वरितो वञे। सिंधियत बि संगत जो मर्कज़ी सेक्रेटरी जनरल समेत मर्कज़ी सेक्रेटरी जनरल साईं नूर चाकराणी साहब, एहसास मीरन साहब, अति आंदा कयाम नदी शबीर साहब ऐं मीरस मरी समेत इदारे में मौजूद कारकुन जा सेक्रेटरी, अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़ जी बोली ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼोको इजलास जंहिंमें मूंखे सदायत जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो
त उहो इजलास जो ॾाढो ख़ुशि स्मूदी सां प्यार मोहबत सां जेके बि फैसला थिया आहिनि सभिनी गॾिजी करे सीनियर असांजा जेके मरकज़ी बाज़ी में सरवार रहिया आहिनि सेक्रेटरी जनरल रहिया आहिनि उन्हनि तोड़े शाखुनि जे सेक्रेटरी मुतफ़िक़ थी फैसला कया ऐं इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि इन करे बि आहे त सिंध जेका इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि मां गुज़री रही आहे असां त इहो सम्झूं था त ज़िया ऐं मुशरफ खां वधीक असांजे देश धरती क़ौम असांजे वसीलनि जे लाइ ही दौर ख़तरनाक साबित इन दौर में असांखे इन तरह ई हिक ॿिए सां हमागी गॾिजी जेके बि सिंध खे असांजे देश धरती खे दरपेश ख़तरा उन्हनि खे मुंहुं ॾियणो आहे कि माज़ीअ में असांजे राइटर अदीब शाइर तहक़ीक़कार किरदारु अदा कयो आहे सिंधियत जी संगत जी मर्कज़ी बानी सिंध जा बेट सिंधु दरिया कानूझर समेत जेके बेशूद हुया जदलपुर में सिलनि ऐं शाखुनि जे सरकार सां जेको किरदारु अदा कयो पट सां हिकिड़ो तारीख़ जो हिसो बदिली चुको आहे ऐं सेक्रेटरी जनरल पंहिंजे बेदफ़ाई ऐं बहादुरी खां पंहिंजी सिंधियत सकनि जी क़यादत कंदे ॾेखारियो आहे ज़िम्मेवारी अॼु जेको बहस थियो सिंधियत जी संगत ते असांजी माउ सां माउ कॾहिं बि पंहिंजे बचन खां रिश्तो नातो ख़तम न कंदी आहे जेके शाखूं पाण उतो ख़तम थी वियूं आहिनि इहो बहस हलियो हो छा करण था पाण उतो ख़तम इहा अर्ज़ घुरी त उहे शाखूं असां वटि कुझु 70 जी मां ॻाल्हि कयां जंहिं शाख पंहिंजी चूंड करण जे लाइ टाइम न ॾेई सघे त हुन शाख जे उजण जो त कार कोन्हे न